अगरि ॿारनि जो डाइजेस्टिव सिस्टम ख़राब थी वञे थो ऐं ॿारु रोज़ो बि रखे थो, जीअं असांजे 12 या 13 साल जो नौजवान छोकिरो या छोकिरी आहे, उन्हनि जो डाइजेस्टिव सिस्टम ख़राब थी वञे त पोइ छा कजे? छा उनखे ॿिए ॾींहुं रोज़ो न रखाइजे? का अहिड़ी परहेज़ आहे जीअं उल्टियूं थी वञनि त? हाँ, ॾिसो न, उल्टियूं में डिहाइड्रेशन तमामु घणी थी वेंदी आहे। उल्टी आहे या मोशन्स आहिनि जी, त हुन में डिहाइड्रेशन घणी हूंदी आहे। डिहाइड्रेशन ॿार में छाकाणि इम्यूनिटी घटि हूंदी आहे त उन सां ॿीहर रोज़ो रखंदो त उन में वधीक डिहाइड्रेशन थींदी। सही। पर कोशिशि इहा करणु खपे असांजे औरतुनि खे त हू खाधा सही पचाइनि, छाकाणि जो सही साफ़ सुथरी शइ पकल हूंदी त न उल्टी थींदी न ई मोशन थींदो। ऐं बाज़ार मां जेकॾहिं पकोड़ा समोसा न ईंदा या ॿी का शइ न ईंदी त उन सां बि उल्टी ऐं मोशन जा चांसिस तमामु घटि आहिनि। ठीकु। त इवन वॾनि माण्हुनि में बि जेकॾहिं मोशन ऐं उल्टी थी वञे उन्हनि में बि ठीकु ठाकु डिहाइड्रेशन थी वेंदी आहे। सही। पर छाकाणि रोज़ो फ़र्ज़ु आहे, वॾो माण्हू त वरी चए न मूंखे रखिणो आहे, उहो मुश्किल सां उहो बर्दाश्त कंदो आहे, त नंढो ॿारु कीअं कंदो? जी। त इन करे बिल्कुलु साफ़ सुथरियूं शयूं घर जूं पकल हुजनि, घटि ऑयल हुजे, स्पाइसी शयूं न हुजनि, मार्केट जूं न हुजनि, त इनशाला ॿार खे बि कुझु कोन्ह थींदो। सही। डॉक्टर फिरोज़ साहब, पाणीअ जो इस्तेमालु असीं ॾिसूं था, असीं हूअं बि घटि कंदा आहियूं सियारे जे मौसम में। वरी रमज़ान अचे थो त ख़ैर सां सॼो ॾींहुं पाणी नथा पियूं, ऐं जॾहिं पियूं था त असांजो पेट फुल थो थी वञे पाणी सां ई। छा कजे? हा, पाणी जेको आहे न तरीक़े सां पीअणु खपे। हिकु त घणो खाई करे उन खां पोइ घणो पाणी पीअणु, उन जो पेट तव्हांजो फुकिजी वेंदो। सही। छाकाणि पहिरियां कुझु खाधो पीतो खाधो तव्हां, ऐं उहो खाधो मादे में हूंदो आहे, उनखे डाइजेस्ट थियण में बि 3-4 कलाक लॻंदा। पर उन वक़्तु ई तव्हां घणो पाणी पी छॾियो, उहो खाधो सॼो लिक्विड में चेंज थी वेंदो आहे।